जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 27 सितंबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी 13 तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त पंहिंजे घर वारनि सां या कार्यस्थल ते कोई वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे हलंदा। धन प्राप्ति थी सघे, योग बीठा आहिनि, तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई डपु या घबराहट महसूस थी सघे त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी, तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, ख़ासि करे पंहिंजे पिता जे पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी बि मिलण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति थी सघे, तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, पर हुननि खे काई अनचाही घटना जो सामनो थी तो सघे त घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश तव्हांजा सभु विघ्न दूर करे छॾंदा। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु भगवान शिव जो आसरो वठी करे ही ॾींहं जी शुरूआत करणी आहे, न त कोई अनचाही घटना जे साण साण कोई आकस्मिक घटना जो बि सामनो थी तो सघे त सिंह राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में तमामु शांतीअ सां कटणो आहे। वाद विवाद या मतभेद सां बि बचणो आहे ऐं कार्यस्थल ते बि जेतिरो थी सघे ॾींहुं शांतीअ सां ई कटंदा त बहितर रहंदो। अॼु भगवान शिव जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। अॼु थी सघे त लिक्विड डाइट या डाइट हिकदमि हल्को रखंदा त बहितर रहंदो, न त पेट सां रिलेटेड कोई बीमारी थियण जी आशंका आहे। अॼु भगवान सूर्य जी उपासना करणु या गांइ खे चारो खाराइणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। ख़ासि करे पंहिंजे संतान पक्ष मां बि काई न काई ख़ुशख़बरी मिली थी सघे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु स्थान परिवर्तन करण जे लाइ ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। अॼु जय ऐं सुख जी हुननि खे प्राप्ति थींदी, स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं धन प्राप्ति बि थी सघे त अॼु जो ॾींहुं सुख सां निकिरंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में पंहिंजे ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी, तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु भाग्य हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। भाग्य उदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे ऐं पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में बि थोरो ध्यानु ॾियणो आहे। कोई वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी,
तव्हांजो स्वास्थ्य ठीक ही रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। तीर्थ स्थान जी महत्वता। त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं कि तीर्थनि जी छा महत्वता आहे। शास्त्रनि में हिकिड़ो मंत्र चयो वियो आहे तीर्थनि जे लाइ, उहो आहे कि अन्य क्षेत्रे कृतम पापम धर्म क्षेत्रे विनश्यति। यानी कि जेके असां पाप कर्म दुनिया में कंदा आहियूं या तीर्थ जे ॿाहिरि कंदा आहियूं, उहो तीर्थनि ते वञी करे उन्हनि पापनि जो नाश थी वेंदो आहे ऐं भॻवान पुण्य वधाईंदो आहे। हुन जी ॿी लाइन आहे धर्म क्षेत्रे कृतम पापम वज्र लाभो भविष्यति। तीर्थ स्थान ते वञी करे अगरि असां पाप कर्म कंदा आहियूं, हुन जी फल जी भुगतान असांखे हिन जन्म में ई करणो पवंदो आहे ऐं उहो फल जेको आहे उहो वज्र जे समान थी वेंदो आहे ऐं असांखे जाम कठिनाइयूं पंहिंजे ज़िंदगी में करणी पवंदियूं आहिनि। त तीर्थ जी जेका महत्वता आहे हुनखे तव्हांखे सदाई मेंटेन करे रखणी आहे। थी सघे त जॾहिं बि तव्हां तीर्थनि ते वञो त मन खे ऐं पंहिंजे दिमाग़ खे हिकदमि शांति रखी करे वञो। तव्हांखे उते वञी करे गुस्सो न करणो हूंदो आहे। जेतिरो थी सघे भॻवान में ध्यानु कबो आहे, उहो ई तव्हांखे त्याग ऐं वैराग्य जी भावना उत्पन्न कंदो आहे। तीर्थनि ते वञी करे तीर्थ जल में सनानु करणु, कुझु न कुझु दान करणु ऐं नित्य ई भॻवान जो नालो वठणु तमामु लाभदायक थींदो आहे। त तव्हांखे जॾहिं बि मौक़ो मिले कोई न कोई तीर्थ स्थान ते वञी करे पंहिंजे मन खे शुद्ध कयो ऐं नकारात्मक ऊर्जा खे घटाए अचो, पंहिंजे बॉडी जी ऑरा में पॉजिटिविटी खणी अचो ऐं भॻवान जी कृपा तव्हां पायो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे लाजवंती जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि असां स्थान परिवर्तन कॾहिं कयूं। त लाजवंती जी, समय तव्हांजे अनुकूल हली रहियो आहे। थी सघे त अधिक मास जीअं ई पूरो थिए हुन खां पोइ तव्हां स्थान परिवर्तन करण जी तयारी शुरू करे छॾियो। उहो तव्हांजे लाइ लाभदायक ई थींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।